हाणे अॻियां असांजे विच में असांजी रश्मि दीदी जेकी नासिक में ई रहा ऐं उन्हनि जो जेकी वॾी दीदी हुई दाइमा, त उहा जेकी कल्याण जे अंदरि हमेशह प्रवचन कंदा हुआ, त मां दीदी खे चवंदुसि त अचो स्टेज ते ऐं सिंधी जे बारे में पंहिंजा ॿ शब्द तव्हां ॿुधायो। ऐं उन खां पोइ मां हिननि खे अर्ज़ु कंदुसि पवन खे त हिकु 5 मिंट जी जेकी वीडियो दीदीअ मोकिली आहे उतां सिंधी समाज सिंधी भाषा के बारे में दीमा जो वो हलाएं। आरएस में हला चालू कयो। जय झूलेलाल। हाँ जय झूलेलाल। आई भगवान। अॼु जीअं सभिनीनि जो ॿुधो हेॾनि ॾींहंनि खां जेको तव्हां सभु प्रोग्राम सेट कयो, एॾी ख़ुशी थी थिए कि सिंधीअ में एॾियूं ॻाल्हियूं असांखे जेके ख़बर न हुयूं उहे सभु असांखे ॻाल्हियूं ख़बर पइजी वियूं आहिनि। ऐं सभ खां पहिरियों मां तव्हांजा थैंक्स मञंदमि ऐं उन लाइ मां तव्हांखे 2 लाइन्स तव्हांजे लाइ चवंदमि। माण्हू मिरई न सुहिणा, पखी मिरई न हंस, कंहिं माण्हूअ मंझि अचे बुए बहार जी। इहा मां सर रतन चावला सर तव्हांजे लाइ इहा ॻाल्हि चई त सचमुच में तव्हां जेकी हिकु ॻाल्हि तव्हां साम्हूं साम्हूं चई आहे, तव्हां एॾी कोशिशि कई, हर ॻाल्हि लाइ कोशिशि कई, उन ॻाल्हि लाइ हिकु सिंधी ॿोलीअ जे लाइ कोशिशि कई। सर आवाज़ अचे थो मुंहिंजो? अचो तो ॻाल्हायो दीदी ॻाल्हाए। दीदी ॻाल्हायो ॻाल्हायो। सर तव्हां लाइ जेके 2 लाइन्स चयूं, माण्हू मिलई न सुहिणा, पखी मिलई न हंस, कंहिं माण्हूअ मंझि अचे बुए बहार जी। भैया हिते सभु त ॾिठो, जेकी बि ॻाल्हि ॾिठी कि सिंधी ईमानदार आहिनि, सिंधी वापार में अॻियां वधी विया, सिंधी हर ॻाल्हि में वधी विया, पर जॾहिं सिंधी हिते आया हिंदुस्तान में त पंहिंजो ज्ञान धन खणी आया। उहो ज्ञान धन जो जेके कुझु कुणको खणी आया उहो जाम अॻियां जीअं वधी रहियो आहे। त सर तव्हां में बि इहा ई ॻाल्हि ॾिठी आहे त जीअं हंस पखी हूंदो आहे, कहिड़ी बि खीर ऐं पाणी हुनखे तॾहिं मिक्स करे ॾे त हंस पखी बि पंहिंजो खीर उतां खणी करे नेगेटिव ॻाल्हि छॾे ॾींदो आहे। या सर तव्हांजी ॻाल्हि आहे जो तव्हां हेॾो स्कूल में दीमा भगवान जा जेके वचन अचनि था डेली तव्हां ॿारनि खे ॿुधायो था, इहो ॾाढो वॾे पुण्य जो कमु आहे। त मां तव्हां लाइ ताड़ियूं वॼाईंदमि कि रतन चावला सर एॾो जाम सुठो कमु कयो आहे, न मां दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। जीअं त सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ईमानदारी ॿुधी, जीअं असां सिंधियुनि खे अॻियां वधाइण लाइ असां पंहिंजे ॿारनि खे कॾहिं बि चवंदा आहियूं कहिड़ी डिश ईंदी अथई त सभु ॿार कॾहिं साउथ इंडियन चवंदा आहिनि, कॾहिं चाइनीज़ चवंदा आहिनि, पर कॾहिं कोई बिह पटाटा, कढ़ी चांवर, साई भाॼी चांवर ॿार घटि सिखंदा आहिनि। त धीरे धीरे करे पंहिंजी हर ॻाल्हि वधाइण लाइ असांखे इहा हिकु कोशिशि करणी पवंदी। जीअं असां सभु वॾा आया हिते त किन किन जी स्टोरीज़ ॿुधियूं कि हेॾियूं तकलीफ़ूं आयूं। कंहिं ॿुधायो भई पंहिंजा ॿार खणी आयासीं जॾहिं त हिते डॉक्टर्स न हुया, कंहिंजे ॿार खे माता निकिती, कंहिंजे ॿार खे बुखार थियो, कंहिं ॿुधायो त हिकु ॾींहं में मुंहिंजा 2 ॿार एक्सपायर थी विया। त केॾियूं तकलीफ़ूं आयूं सिंधियुनि जे मथां, पर उन खां पोइ बि अॼु सिंधी जाम अॻियां आहिनि। त उन रीज़न छाजे करे अॻियां वञनि? छोकी सिंधियुनि जे अंदरि जाम ज्ञान आहे, जाम उन्हनि जी कोशिशि आहे कि असां इहो ज्ञान सां अॻियां वधूं। जेका तन जी तकलीफ़ आहे उन लाइ त असां जाम कुझु कयूं था, पर जेका मन जी ॻाल्हि आहे, अगरि मन ऐं तन ॿिन्ही जी तकलीफ़ अगरि दूरि थी वेंदी त असां जाम अॻियां वधंदासीं। ऐं हथु कंहिंजो पकड़ींदासीं? हथु हिकु ई भॻवान जो हथु पकड़ींदासीं। उन भॻवान जो हथु पकड़ण जे लाइ असां बसि हुननि जो हथु जीअं जीअं पकड़ींदा हलंदासीं तीअं तीअं अॻियां वेंदासीं। जीअं दीमा भगवान जे वचननि जी ॻाल्हि आई त दीमा भगवान चयो, लोक वही थो लय वारो
तूं त वहिजे ऊचो उभारो। सॼी दुनिया हिक ई तरफ़ वहंदी थी वञे, हेठां ई तरफ़। हिन छो चयो, मुंहिंजो मान छो न थियो, मुंहिंजो अपमान, सभु ॻाल्हियूं हेठां ई तरफ़। पर धीमा भॻवान चयो त तूं त वहिजे ऊचो उभारो। असांखे मथां ई तरफ़ वहणो आहे। जीअं मथां ई तरफ़ वहंदा वेंदासीं असां जाम अॻियां वधंदासीं। ऐं ॿुधायूं जीअं ॼणी औलाद खाई भोजन पशु बि ख़ूब ॼाणनि था। तोमे ऐं पशुअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जीअं पशु आहिनि उहो बि पंहिंजे ॿार लाइ जीअंदा आहिनि, उहो बि इन्हनि जे ॿार खे न मिलंदो आहे खाधो त ॾींदा आहिनि, सभु ॻोल्हे ॻोल्हे बि ॾींदा आहिनि। पर उन खां पोइ पशु ऐं असां में कहिड़ो फ़र्क़ु? भॻवान असांखे एॾो जनम ॾिनो, पर असां में ऐं उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? असांखे भॻवान पंहिंजो स्वरूप ॾिनो, असांखे सम्झ ॾिनी, पर असां पंहिंजी सम्झ सां ओतिरो अॻियां वञूं त जाम सही सुठो थी वेंदो। जीअं चवंदा आहिनि न धीमा भॻवान, ॾे टुॿी त लव टोल। जेसिताईं टुॿी न ॾींदासीं उन ॻाल्हि में त असांखे टोल कीअं मिलंदो? त उहो जीअं असांखे टोल मिलंदो त असां इहो जनम पंहिंजो साकार कंदा रहंदासीं। जीअं केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधायूं धीमा भॻवान। प्रिया संदे पार जी मुंहुं मिठाई, चखी जे चेत करे, कान्हे कराई चखी जे चेत करे। त जीअं धीमा भॻवान ॿुधायूं कि कहिड़ी बि ॻाल्हि थिए थी त उन ॻाल्हि में असांखे कहिड़ी ॻाल्हि सिखणु खपे। हाणे असां जीअं करेलो ॾिसंदा आहियूं, करेलो जीअं आहे कौड़ो आहे करेलो, पर उन जो केॾो कुझु आहे, कहिड़ी बि ॻाल्हि आहे त असांजे अंदर में केॾी काई हिकु सुठी पॉज़िटिव ॻाल्हि मिलंदी आहे। अहिड़े नमूने भॻवानु कॾहिं बि कौड़े नमूने कुझु बि नथो ॾे, पर उन खां सवाइ असां सम्झूं था कि भॻवानु असांखे काई न काई कौड़ी ॻाल्हि ॾे थो पियो। असांखे जीअं धीमा भॻवान जा हेॾा सारा वचन, केतिरा वचन मिलिया, अंतर्मुखी सदा सुखी। त जे अंतर्मुखी असां कहिड़ी ॻाल्हि में आहियूं? पंहिंजो पाण खे सुञाणणो आहे असांखे। अंतर्मुखी तॾहिं थी सघंदासीं। कीअं सुञाणंदासीं असां? असांखे तुर तुर ॻाल्हि ते असां अटकंदासीं, हिन हीअं चयो, गुस्से खे कंट्रोल न कंदासीं त असांजा ॿार कीअं सिखंदा? असां जॾहिं कंहिं गुस्से खे कंट्रोल कयूं था त असांजा ॿार बि उहा ॻाल्हि सिखंदा। त पहिरियों त असांखे सिखण जी ज़रूरत आहे। जीअं धीमा भॻवान चवंदा आहिनि न त असांजे शैडो खां बि कंहिंखे तकलीफ़ न थिए। त असांजो शैडो छा आहे? कहिड़ी ॻाल्हि में आहे असांजो शैडो? त असां जीअं जीअं अॻियां हलूं था, जेकी जेकी ॻाल्हि असां चाहियूं था असांजे ॿारनि में हुजे, उहा ॻाल्हि असां पहिरियों पाण में आणींदासीं। पाण में आणण खां पोइ हर काई ॻाल्हि एॾी सवली थी वेंदी, एॾी सुठी थी वेंदी, जाम सुठी थी वेंदी। त असांजा सिंधी हर ॻाल्हि में अॻियां आहिनि, सिंधी संत अॻियां आहिनि। असां जेको सिंधियुनि जो नाले जा हर काई ॻाल्हि एॾी सुहिणी सुठी आहे, जो सिंध लाइ 2 लाइनूं ॻाइणु चाहींदमि त जीए मुंहिंजी सिंध मां त गोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। जीए मुंहिंजी सिंध मां त गोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह, थैंक यू वाह दीदी। वाह सिंधी थैंक यू दीदी। वाह हाणे वाह। मां पवन जी तव्हांखे साईं हिकु भॻवान। विनंती थो कयां त धीमा जो हिकु ॿीं मिंटे जो जेको असां वीडियो तव्हांखे मोकिलियो आहे उहे सभिनि खे हलाए ॾेखारियो। छो जो धीमा खे बि सिंधी ॿोलीअ लाइ एतिरो प्रेम हो, जो पंहिंजे हर भाषण जे अंदरि धीमा दीप सिंधियुनि जे लाइ ॻाल्हाईंदी हुई ऐं पाण ख़ुदि सॼो जो सॼो प्रवचन सिंधीअ में कंदी हुई। कॾहिं बि धी कॾहिं हिंदीअ में प्रवचन न कयो। हिकु इहो संत जेके पंहिंजे ॿोली खे, असांजी ॿोली खे बचाए रखी आहे, सिंधी ॿोली खे बचाए रखी आहे, हिकु हुनजो हिकु तव्हांखे जेको वीडियो मोकिलियो आहे तव्हां प्लीज़ हलायो विथ वॉइस। ॿार सिंधी ॻाल्हाइण त सिखिया, सिंधी ॻाइण त सिखिया। ताड़ी वॼायो सिंधी ॿोलीअ ते। धरती आकाश जल वायु अग्नि 5 तत्व परमात्मा जा। 5 तत्व परमात्मा जा उहे 5 प्यारा आहिनि।
उन्हनि सां प्रेम कयो। जॾहिं 5 तत्वनि सां तव्हां प्रेम कंदा त तव्हांजो सॼी प्रकृति माता सां प्रेम थींदो ऐं पोइ ई तव्हां पाण खे प्रेम करे सघंदा। न त जेको मनुष्य पाण खे प्रेम नथो करे सो ॿियनि खे प्रेम कीअं कंदो। संसार में मनुष्य जनम मिलियो आहे उहो छाजे लाइ मिलियो आहे? प्रेम जे लाइ मिलियो आहे। सच जो सौदो कर तूं वेही, नाले अलख जे जप तूं वेही। सच जो सौदो कर। सच जो सौदो करण हिकु मनुष्य ई त संसार में धरतीअ ते आयो आहे। ॿियो सच जो सौदो कहिड़ी जूण में मनुष्य करे सघे थो? जॾहिं तूं जूणिन मां निकिरी मनुष्य जूण में आहे त ई तूं सच जो सौदो करण जे लाइक़ु बणे। अब जे बणिजी बि वियो आहीं त हाणे तूं उनखे पंहिंजो सच जो हटड़ो ॾेई सच जो सौदो करे हलाए। सच हिकु मनुष्य जन्म में ई तूं सच खे प्राप्त करे सघीं थो। मनुष्य जन्म में ई ब्रह्म ज्ञान जो सच आहे, ब्रह्म ज्ञान खे तूं प्राप्त करे सघीं थो, पाए सघीं थो। भगवान खे पाइण ॾुखी ॻाल्हि कान्हे, पर हिकु मनुष्य इच्छा जे वस थी उन में पाण खे जकड़े थो ऐं इच्छाउनि में पाण खे विञाए थो। पाण विञाए पाण पातुम। हिकु पाण विञायो, हिकु पाण पायो। कहिड़ो पाण विञाइणो आहे? इहो इच्छाउनि जो, वासनाउनि जो, देह अध्यास जो सॼो पाण विञाइणो आहे। पाइणो कहिड़ो आहे? पाइणो इहो आहे त तूं सचचित आनंद स्वरूप आहीं। तूं ब्रह्म स्वरूप आहीं। तूं ज्योति स्वरूप आहीं। तूं हर हंधि हाज़ुर आहीं। हर हंधि हाज़ुर केरु आहे? भगवान आहे न। त उहो भगवान तूं ई त आहीं। तूं मन या न मन पर उहो भगवान तूं ई त आहीं। भगवान खे हाज़ुर नाज़ुर ॾिसणो आहे। हाज़ुर नाज़ुर न ॾिसण सां कई दुख मनुष्य खे मिलनि था, पर जे हाज़ुर नाज़ुर भगवान खे ॾिसे त सभु दुख तुंहिंजा दूर। दुख तव्हांजे मन जी पैदाश आहे। मन खां ई थो दुख निकिरे, बाक़ी ॿियो किथां दुख कोन थो निकिरे। भरम में मनुष्य सम्झे थो त फलाणे दुख ॾिनो, टीरे दुख ॾिनो, हिन दुख ॾिनो, हुन दुख ॾिनो, पर दुख खणी ॾिसो त हितां ई थो निकिरे। तुंहिंजो ख़्यालु तोखे दुखी न करे त आसमान मां भगवान हेठि धरतीअ ते लही अचे पोइ बि तोखे कोई दुखी नथो करे सघे। पर जे तुंहिंजो ख़्यालु तोखे दुखी न करे, ख़्याल जे ख़्याल खे गुम कर। सॼी रांदि ख़्यालनि जी आहे। रांदि करणु बंदि कयो ऐं सत्य जो सौदो कयो। चिंता न काइया मुंहिंजो झूलण वेठो आहे। फिक्र न कोई आहे मुंहिंजो झूलण वेठो आहे। मूंखे चिंता न काइया मुंहिंजो झूलण वेठो आहे। आयो लाल कंदो त आयो लाल थी वेंदो। विनती कंदुसि त असांजी जेकी कविता, मां त कविता दीदी चवंदा आहिनि, हे रेशमी दीदी हुनजो नालो अथनि पर मां त कविता दीदी चवंदा आहिनि। त तव्हां हुन सां संपर्क करे ऐं डेली असांखे दीदी हिकु सुठो संदेशो दीमा जो ॾींदी आहे। असां ॿारनि खे ॿुधाईंदा आहियूं